अस्सलाम वालेकुम। लियाकत मीरानी क्लासरूम में जेकॾहिं दुनिया जा माण्हू डिजिटलाइज पैसा कमाइण जे लाइ या पंहिंजो मवाद या पंहिंजी ॿोलीअ जी फेवर करण जे लाइ चांहि ठाहिण जो तरीक़ो जेको आहे रिकॉर्ड करे ऐं यूट्यूब ते या दुनिया जे सोशल मीडिया जे मुख़्तलिफ़ पेजिस ते ऐं उन ते साइट्स ते चाढ़े सघे थो त असां वटि किताब आहिनि, असां वटि कलम आहिनि, असां वटि टेक्स्ट बुक आहे, किरोड़े टॉपिक्स आहिनि जंहिं ते जेको आहे सो इहो ॻाल्हाए सघे थो, रिकॉर्ड करे सघे थो। त उन हिसाब सां हीअ क्लिप्स असांजो आसान खां ॾुखे जे लाइ ऐं हीअ मवाद तालीम सां रिलेटेड आहे। उनजे करे तालीम जे लाइ जेकॾहिं असां क्लिपूं ठाहींदासीं त छो त नंबर सिस्टम कन्वर्जन ते सभु ॻाल्हियूं हलनि थियूं पियूं अॼुकल्ह ऐं उन में तव्हांखे डेसिमल जी बाइनरी में कन्वर्जन ॾेखारी, डेसिमल जी ऑक्टल में ॾेखारी, डेसिमल जी हेक्साडेसिमल में करे ॾेखारी। बाइनरी जो वारो आहे बाइनरी खे चुननि में बाइनरी खे डेसिमल में कीअं कजे, बाइनरी खे ऑक्टल में कीअं कजे, बाइनरी खे हेक्साडेसिमल में कीअं कजे। त उन हिसाब सां ॾिसो उहो आसान तरीक़ो बाइनरी खे खोड़ सारा रूल्स आहिनि, पर बाइनरी खे कन्वर्जन करण जे लाइ डेसिमल में उहो अॻु में बि मां हिकिड़ो तव्हांखे तरीक़ो ॾेखारियो त कीअं कजे। पर जॾहिं बि तव्हां बाइनरी खे अॼु असांजो मौजू आहे बाइनरी टू ऑक्टल, पर मां तव्हांखे रिव्यू करण जे लाइ इहो ॿुधाए थो छॾियां त हिनखे डेसिमल में कीअं कन्वर्जन कजे। तव्हां आसान तरीक़ो आहे त इन्हनि सभिनी डिजिट्स खे जेके बि इंडिविजुअल आहिनि उन्हनि खे महिरबानी करे बाइनरी नंबर सिस्टम जे बेस पावर सां मल्टीप्लाई कयो। 1 into 2 plus 1 into 2 plus 1 into 2 plus 1 into 2 1 2 3 4 5 1 2 3 4 plus 1 into 2 हाणे उन खां पोइ 0 plus 0 into 2 उन खां पोइ आख़िरी 1 into 2। हाणे ही कैलकुलेशन थी वई। तव्हां हिनखे बेस पावर सां जेको आहे सभिनी डिजिट्स खे मल्टीप्लाई कयो। उन खां पोइ ॿियो रूल इहो हूंदो आहे बाइनरी खे डेसिमल जे लाइ पावर हिन डायरेक्शन में, पर पहिरियों पावर 0 सां, पोइ उन खां पोइ ॿी डिजिट ते 1, पोइ उन खां पोइ 2, पोइ 3, पोइ 4, पोइ 5। हाणे ही पावर असाइन थी आहे राइट साइड। हाणे कैलकुलेशन्स हेठि कैलकुलेशन्स ईअं त मां 2 multiplied by 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 2 6 टाइम पावर 1 2 3 4 5 6। हाणे ॿिए खां 4 ॿिचों 8 ॿिए खां 16 ॾिसो 32 ॿिए 32 64। कैलकुलेशन थी वई। हे 2 ते, हे 3 ते, हे 4 ते, 5 ते। हाणे महिरबानी करे हिन ते ॾिसो हिते 64 मिलियो कैलकुलेशन में। उन खां पोइ ही 5 दफ़ा जेको पावर आहे त 5 दफ़े में 1 2 3 4 5 हिते 32 प्लस जेकॾहिं हीअं करे छॾींदो त तव्हांखे सहूलियत थी वेंदी। उन खां पोइ 4 दफ़ा 1 2 3 4 16। उन खां पोइ 3 दफ़ा 1 2 3 प्लस 8। उन खां पोइ 2 दफ़ा 1 2 4। उन खां पोइ हिते जेको 0 आहे ऑटोमेटिकली पावर जनरल मल्टीप्लिकेशन 0 हुजे त माना ख़तमु। हिते जॾहिं बि 0 पावर हुजे तो कन्वर्ट थींदो 1 में, त हिते 1 मल्टीप्लाई हो। हाणे हिनखे टोटल तव्हां कंदो त तव्हांखे 64 32 16 8 4 1 4 6 6 6 12 12 20 24 25 मथे 2 6 8 8 3 11 12 असांखे डेसिमल नंबर सिस्टम मिली वियो जेको 25 में। इहो तव्हांखे बाइनरी मां असां डेसिमल करे ॾेखारियो। अॼु हक़ीक़त में कन्वर्जन आहे ऑक्टल बाइनरी मां ऑक्टल कीअं कजे त तव्हांखे मां इहो जेको आहे सो वरी करे थो ॾेखारियां ऑक्टल। हाणे तव्हां हिनखे रिवर्स कंदव, जेकॾहिं हिनखे रिवर्स कंदव त तव्हां इनखे 1 to 5 खे 2 सां डिवाइडेड कंदव कंफर्मेशन जे लाइ। सदाईं कंफर्मेशन हमेशह कंफर्म। त हिन जे लाइ जेकॾहिं तव्हां पंहिंजो घोड़ो 6 12 उन खां पोइ
ॿियो खां 4 हिते हिकु बचो, हे 2 हिते कुझु न बचो, हे 2 15 दफ़ा हिते हिकु बचो, हे 2 7 दफ़ा हिते हिकु बचो, हिते 2 3 दफ़ा हिते हिकु बचो, हिते 2 हिकु दफ़ो हिकु बचो। हिन डायरेक्शन में वञी करे वापसि खणी ईंदो त 1 1 1 1 1 0 इहो फाइनल माना तव्हांखे आराम सां रिवर्स में वापसि बाइनरी नंबर मिलंदो। तव्हां ॾिठो त बाइनरी कन्वर्जन में डेसिमल बाइनरी खे जॾहिं डेसिमल में कन्वर्ट कयो त ही हिनजा रिज़ल्ट्स आया, ही उनजी कैलकुलेशन हुई, हिकिड़ो प्रोसेस हे थियो त असां हिनखे सभिनी डिजिट्स खे ॿिनि सां मल्टीप्लाई कयो, ॿिनि सां मल्टीप्लाई करण खां पोइ उनजी कैलकुलेशन्स कयोसीं, कैलकुलेशन करण खां पोइ उनखे जमा कयोसीं त असांखे 125 मिली वियो, जेको उनजी बेस पावर असांखे डेसिमल मिली वियो। हाणे डेसिमल खे रिवर्स करे कंफर्मेशन करण जे लाइ असां हे तरीक़ो ईअं आहे त मां डेसिमल खे बाइनरी में कन्वर्ट कयो आहे दर्जो साॻियो, पर असां रिवर्स करे कंफर्म करण था चाहियूं त छा इहो जवाबु जेको असां हिनखे कयो आहे डेसिमल छा उहो प्रॉपर आहे, त उन सूरत में ही असांजे पासो ही ॾिसो दर्जो ऐं ही ॾिसो त इहो ऑटोमेटिकली अची वियो। हाणे उन खां पोइ असां इन खे ऑक्टल में चेंज कयूं। हाणे बाइनरी टू ऑक्टल हमेशा इहो ध्यानु रखियो त ऑक्टल कॾहिं कॾहिं थींदो आहे त हिन में ऑक्टल में तव्हांखे ख़बर आहे कि ऑक्टल जी डिजिट्स जेके आहिनि उहे 0 to 7 कॾहिं कॾहिं MCQs में ॾींदा आहिनि तव्हां 4 5 8 8 उन में कॾहिं बि डिजिट नथी थी सघे। इहो MCQs में चेक करण जे लाइ कॾहिं कुझु चीज़ ऑक्टल नंबर दिस इज ऑक्टल नंबर त पोइ उनखे तव्हां आराम करे सघो था। 8 जी डिजिट ऑक्टल में कॾहिं बि कंहिं दर्जे में नथी थी सघे, उन करे इहा तव्हांखे टिप ॾिनी तॾहिं वेरी बिग शॉट तव्हां उनखे करे सघो था। हाणे जॾहिं बि तव्हां बाइनरी खे बाइनरी टू ऑक्टल जॾहिं बि तव्हां बाइनरी खे ऑक्टल में चेंज करणु चाहियो त पंहिंजी डिजिट्स ॾिसो 1 2 3 4 5 6 7 7 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 उन खां पोइ 0 उन खां पोइ 1 तव्हांखे कहिड़ो रूल हमेशह इहो आहे ऑक्टल में चेंज करण जे लाइ त हिन जा पेयर ठाहियो टिनि जा ऐं हिकिड़ो टिनि जो राइट साइड खां पेयर थियो, उन खां पोइ 1 2 3 ही ॿियो पेयर थियो ऐं उन खां पोइ हिकु रहिजी वियो। जेकॾहिं हिकु रहिजी वञे त पोइ पेयर करण जे लाइ हिनखे 0 2 आलो ॾेई छॾियो त को मसइलो न आहे। हाणे इन्हनि टिनि खे अलॻि अलॻि करे पोइ 0 0 0 1 हिकु टे कयो, ॿियो हे 1 1 1 उन खां पोइ 1 0 1। हाणे इहे टई असां हिनखे एक्स्ट्रा फुल ॾेई लेफ्ट खां टे जो पेयर ठाहियो, उन खां पोइ ही ॿियो पेयर उन खां पोइ टे जो पेयर। हाणे इन्हनि डिजिट्स खे सभिनी खे ॿिनि सां अलॻि अलॻि 0 मल्टीप्लाई बाय 2 प्लस 0 मल्टीप्लाई बाय 2 प्लस 1 मल्टीप्लाई बाय 2। हाणे इहो हल कयो, हिते पावर 0 हिते पावर 1 हिते पावर 2। हाणे हे 0 जी मल्टीप्लिकेशन आहे 0, हिते भी 0 जी मल्टीप्लिकेशन आहे 0, हिते जेको आहे सो 0 पावर आहे त 1 थियो, 1 मल्टीप्लाई बाय 1 इज 1 त इहे जेके जमा कंदासीं असांखे त हिते हिकु मिलंदो। वरी हिन जो वारो आहे हाणे ट्रिपल 1 मल्टीप्लाई बाय 2 अलॻि अलॻि जेके असां हे पेयर ठाहिया उन्हनि अलॻि अलॻि मल्टीप्लिकेशन प्लस 1 मल्टीप्लाई बाय 2 प्लस 1 मल्टीप्लाई हिते 0 हिते 1 हिते 2 कैलकुलेशन हिते 4 हिते 2 हिते 1 त हिन जो असांखे जवाबु मिलंदो 4 6 7। हाणे हे कैपिटल दर्जो असांखे त 1 मल्टीप्लाई बाय 2 प्लस 0 मल्टीप्लाई बाय 2 प्लस 1 मल्टीप्लाई बाय 2 हिते 0 हिते 1 हिते पावर साइन कंदासीं राइट साइड खां इहो रूल आहे त हिते 4 हिते 0 प्लस हिते इज इक्वल टू 1 त ही असांजो नंबर जेको आहे उहो ढाई लिखणो आहे 175 ऑक्टल नंबर जेको बराबर आहे हिन बाइनरी जे। हाणे जेकॾहिं असां इनखे रिवर्स कयूं छा
कारण इहो रिवर्स थींदो त कंफर्म थींदो त वाकई इन मां हे बाइनरी निकिरे थो नथो निकिरे त इहो तरीक़ो वरी ईअं आहे त ऑक्टल खे बाइनरी में कीअं चेंज कजे। हाणे ऑक्टल खे बाइनरी में चेंज करण जे लाइ हे रिवर्स आहे, हे प्रूव करण जे लाइ हे प्रूविंग हे ईअं आहे त ऑक्टल खे बाइनरी में हाणे ऑक्टल जो नंबर कहिड़ो आहे 175। जहिड़े नमूने सां टे अलॻि अलॻि चइसि अहिड़े ई नमूने सां हिक हिक खे अलॻि अलॻि तव्हां ॿिनि सां जेको आहे कैलकुलेट कंदो त हिन जो हिकु ई निकिरंदो। हे आहे 7, वरी 7 खे ॿिनि सां 2 6 1 2 1 1 त हिन जो जवाबु निकितो 1 1 1। वरी असांजो आहे 5, हिते ॿ 4 1 बचो, हिते 2 हिते 0, हे जवाबु आहे हुनजो। हाणे जेकॾहिं तव्हां टिनि खे मिलाईंदव राइट साइड खां 1 0 1 वरी 3 1 2 3 वरी 1 जेकॾहिं तव्हां ॾिसंदो त तव्हांखे साॻियो बाइनरी मिली वेंदो। त इहा अॼु जी जेका कन्वर्जन हुई असांजी उहा हुई हक़ीक़त में बाइनरी टू ऑक्टल करणी। वरी तव्हांखे मां रिवर्स करे ऑक्टल टू बाइनरी करे ॾेखारियो त इहे क्लिप्स जेके आहिनि उहे असां ॿारनि खे आसान तरीक़े सां सिंधी ॿोलीअ में सेखारण जी कोशिशि था कयूं त जीअं ॿार घर में वेही डिस्टेंस लर्निंग आहे ई लर्निंग आहे त उन हिसाब सां जेकॾहिं इहो मवादु असांजो पियो हूंदो इंटरनेशनल फोरम्स ते त कंहिं महिल बि हुनखे एक्सेस करे सघे थो, को बि ॿारु घर वेठे सिखी सघे थो। त जेकॾहिं इहे क्लिप्स तव्हां सम्झो था तालीम जे प्रोमोशन जे लाइ, शागिर्दनि जे लाइ, इदारनि जे लाइ, पंहिंजी ॿोलीअ जे लाइ प्रोमोशन आहे त प्लीज़ सब्सक्राइब करे छॾियो। गॉड ब्लेस यू। अल्लाह हाफ़िज़।